सिंधु दरिया मां तकरारी केनाल कढण खिलाफ बिरिया सिटी में अवामी तहरीक जो पंध मार्च औरतुनि ऐं ॿारनि समेत समें माण्हू शरीक थिया आहिनि। एडवोकेट वसंत थरी, नूर अहमद कातियार, निसार राजपर, ज़ीनत राजपर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ॻोठ नबोड़ो भटीअ खां 4 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो आहे। पीपल्स पार्टीअ जो अॼोको एहतजाज सिंध जे माण्हुनि जे अवामी रद्दअमल ऐं एहतजाज खे कमज़ोर करण जी साज़िश आहे, जंहिंखे मुकमल रद्द करियूं था। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत जो ॿिटो मयार आहे। हिकु तरफ़ केनालनि ख़िलाफ़ एहतजाज पिया कनि, ॿिए तरफ़ केनालनि ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि ते कूड़ा केस पिया दाख़िल कनि। सिंधु दरिया मां तकरारी केनाल कढण खिलाफ बिरिया सिटी में अवामी तहरीक जो पैदल मार्च औरतुनि ऐं ॿारनि समेत समें माण्हू शरीक थिया आहिनि। एडवोकेट वसंत थरी, नूर अहमद कातियार, निसार राजपर, ज़ीनत राजपर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ॻोठ निबोड़ो भटीअ खां 4 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे आफ़ताब कीरियो जी। आफ़ताब, कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंधु दरिया ते निकिरंदड़ 6 केनालनि ख़िलाफ़ अवामी तहरीक मरकज़ी सदर वसंत थरी, नूर अहमद कातियार, लतीफ़ भट्टी, सना राजपर, ज़ीनत राजपर ऐं ॿियनि जी अॻवानी में समें मर्दनि तोड़े औरतुनि जेको पैदल काफ़िलो मार्च आहे ॻोठ निबोड़ो भट्टी खां 4 किलोमीटर पैदल मार्च करे बिरिया सिटी पहुतो आहे, जिते रस्ते ते शहरनि पारां संदनि इस्तक़बाल करे गुल निसार कया विया आहिनि। उन मौक़े ते अॻवाननि इहो ॿुधायो त सिंध ते जेको केनाल जो मनसूबो आहे सिंध लाइ ज़हर कातिल आहे। पीपल्स पार्टी, नवाज़ लीग केनाल में क्राइम जा जेके आहिनि पार्टनर आहिनि। पीपल्स पार्टी अॼोको एहतजाज सिंध जे माण्हुनि जो अवामी रद्दअमल आहे ऐं एहतजाज खे कमज़ोर करण जी साज़िश आहे, जेका असां मुकमल रद्द कयूं था। हिननि चयो त सिंध हुकूमत जो ॿिटो मयार आहे। हिकु तरफ़ केनालनि ख़िलाफ़ एहतजाज पिया कनि, ॿिए तरफ़ केनाल कढण क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ क़ौमी कारकुननि ते जेके आहिनि कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि, जेको ॿिटो मयार आहे इहो असांखे बर्दाश्त न आहे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते केनाल मनसूबो रद्द कयो वञे। में पंजाब जा वेंदड़ रोड रस्ता जेके आहिनि उहे बंदि कंदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी आफ़ताब कीरियो तफ़सील ॾियण लाइ।